पीरल पेरी अचियो बा। सलाम पीरल पेरो ॾिस कंहिं जरूरत कई अमीर खान जे घर गिरी में काइण जी पेरो ॾेखारियो दादा न पेरो ॾिसी आए हा भा हलो हलो खाना ये माल चढ़ंदो सुबह थी वेंदो त पेरो गुम थी वेंदो माल ता हलो त हलो 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 दादा न बा तू वञ मिठल खे ऐं कमदार खे खानू खे वठी अच चेन त में चोरी थी वई आहे जल्दी जल्दी सुबुह सिज में पहुची वञो वञ वञ तकड़ में वञ हेलो अस्सलाम वालेकुम सूबेदार सिकंदर वालेकुम अस्सलाम मीर खेता है हुक्म कर रात में चोरी थी वई मैं निकरी वई आहे जल्दी जल्दी पुजी वञो ठीक है मैं पहुंची तो ना पाने से पहला कर ए जान दे अस्सलाम वालेकुम मीर वालेकुम सलाम दे हाल वाल पेरो हले तो हलो हलो पकड़ा लो बा माल माल निकलंदो पेरो गुम थी वेंदो पीरला दे आलो हाल पेरो सांझ में अचे तो घणा ॼणा आहिनि बा 5 ॼणा आहिनि 3 ॼणा हेॾे श्री विया आहिनि 5 ॼणनि जो पेरो जेके में कढी विया आहिनि उहो हीअं तव्हांजी हिन सड़क ॾे हीअं वञे थो ॻोठ जे साइड ते हलो हलो मीर खान हे पेरो त तुंहिंजे ॻोठ ॾे ई थो वञे मूंखे धक लॻी वियो त इहो पेरो एॾे ई वेंदो शेरू पेरो तो साडे तरफ पड़े तो अचे भट तो भजो हमेशा तू वनी मूसा काने के जैसे सूबेदार भगा दाई पकड़ियो सूबेदार इनके थाने ते वजी साटो रे साफ़ थी करन हलो रे
कमी साहब अल्लाह साहब इतना सही नहीं गोठे में असा पुलिस जो खतरा असा हलते ईसा खान अच रहा अच वालेकुम सलाम। सूबेदार का रहे हो वाह जरा बात सदकर साहब के याला सूबेदार है चोरी बासे न चोरी बासींदा ये इनन जो मूसा खान भी चोरी बासींदो बासा इनन का जरूर बासा आ जाए जे ये चोरी न बासींदा तो सिपाहन का सट्रा चोरी बासरा ही ना थे भाई कयो न कार्रवाई अंदर अचो मुंशी ये हमारा काफिला नादी हलिया दयाल वाले सिपाही चोरी बासिंदा है ना सूबेदार छोरा वडा हरामी ने कुटे कुटे नारिकन चोरी बासनी न था ये तो चोरी जरूर बासींदा इनन जो मूसा खान भी चोरी बासींदो छो तो माया सूबेदार सिकंदर मुंजो मारेल पिनंदो दर दर इनन के चोरी बासणी पोंदी